हुई जंहिंजो हक़ हुयो पर ज़िंदा दिली जो मिसाल हाजी शफ़ी सचो ऐं हुनजे पैनल ॾिनो आहे जो अॼु सभिनी खे हिननि गॾु करे हिते घुराए ऐं हिन एज़ाज़ सां नवाज़ियो आहे ऐं हिन एज़ाज़ हिन खां वधीक हक़दार आहिनि पर आउं वरी साईं वारनि खे जस ॾींदुसि साईं वारनि हिननि खे जेको आहे एज़ाज़ सां नवाज़ियो आहे हीअ असांजा उस्ताद आहिनि हिननि असांखे सेखारियो आहे साईं मुंहिंजा जॾहिं तंज़ीम जी ॻाल्हि कंदासीं त अफ़सोस थींदो इंतिहाई अफ़सोस थींदो असां जॾहिं ॾिसो असां बि ज़िले जा सदर आहियूं या जेके तहलके जा तव्हां यूनिट जा जेके उहिदेदार आहियो तव्हां खां केरु पुछण वारो आहे केरु जवाबु ॾींदो जेकॾहिं असांजा हेॾा सारा मसइला आहिनि त हिन मसइलनि खे केरु हल कंदो उन जे लाइ इहो आहे त तव्हां ॿ साल पंहिंजा विञाया आहिनि जेके असांखे विञाइण न खपनि हा हीउ जेको अॼु प्रोग्राम करियूं पिया इहो असांखे पहिरीं करणु खपे हा इदारनि में अचो इदारनि में वियो जेकॾहिं इदारनि में हुजो हा त जीअं तव्हांजा 38 लख न खाइजनि हा ऐं तव्हां हे गांव वेही सोशल मीडिया ते न करियो आहे उन करे असां इहो ई चवंदासीं इदारनि में अचो इदारनि में वेहूं अच्छा ॿी ॻाल्हि आहे त हीअ हिकिड़े क़िस्म जी पेटे ताक़त आहे पर जॾहिं घणावती थींदी त इहा ताक़त विरहाइजी वेंदी ऐं ही पंहिंजा इहे मसाला हिते रहिया रहंदा जंहिं करे आउं सभिनी खे माना गुज़ारिश कंदासीं त असां इन घणावंदीअ जे ख़िलाफ़ आहियूं असांखे घणावंदी नथी खपे असां हिननि इदारनि में वेंदासीं ऐं हिननि जे गिरेबाननि खे झले करे हिननि खां जवाब वठंदासीं तॾहिं को मसइलो हल थींदो न त को मसइलो हल कोन थींदो टाइम तमामु थोरो आहे ऐं तव्हां सभिनी जो एहसासु